थरवासी मारू माण्हू पंहिंजे चौपाए माल सां केतिरो प्यार कनि था, जंहिंजो अंदाज़ो तव्हां हिन हिकु वीडियो क्लिप मां लॻाए सघो था। थर जा ही मालूद मारू माण्हू जॾहिं थर ते ॾुकार कड़कंदा आहिनि ऐं चौपाए माल जो चारो ख़तमु थींदो आहे त हू पंहिंजे माल खे बुखनि में ॾिसी नाहे सघंदा। जंहिं बैदि हितां जा रहवासी चौपायो माल काहे बिराजी इलाइक़नि ॾांहुं रवाना थींदा आहिनि। थरपारकर मां निकिरंदे हू मुसलसल पंधु ऐं उञ तोड़े बुख में पा थींदे बि पंहिंजे चौपाए माल खे काहे बिराज ॾांहुं पहुची वेंदा आहिनि, जिते हू साल जा 4 महीना मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं बर्दाश्त करे बि चौपाए माल खे संभालींदा आहिनि। ऐं बैदि में जॾहिं वसकारे जी मुंदि वेझो ईंदी आहे, थर ते खेवणूं तजला कंदियूं आहिनि त मारू माण्हू पंहिंजे माल खे ईअं वापसि प्यादो काहे ॿाहिरि पंहिंजनि अबाणनि अजनि ॾांहुं रवाना थींदा आहिनि। पैदल पंहिंजे माल खे काहे हू ॿाहिरि पंहिंजनि अबाणनि अजनि ते पहुचंदा आहिनि, जिते वठल थर जी धरती ते फुटल साओ गाह ॾिसी मालूद माण्हू ख़ुशियुनि में निहाल थी वेंदा आहिनि ऐं हू पंहिंजे चौपाए माल खे सीमनि में छॾे ॾींदा आहिनि, जिते चौपायो माल गाह खाए पंहिंजी समूरी बुख उजाए छॾींदो आहे। पोइ चौपाए माल जूं मस्तियूं बि ॾिसण वटां हूंदियूं आहिनि। चौपायो माल जॾहिं थर जो फुटल गाह खाईंदो आहे त यकीननि उन्हनि में खीर तमामु घणो वधी वेंदो आहे ऐं हितां जा मारू माण्हू पंहिंजे चौपायो माल जो खीर पी ऐं उन मां लस्सी मखण दही ठाहे हू ॾाढा ख़ुशि नज़र ईंदा आहिनि। यकीननि हेल साल बि थर वसकारे जी मुंदि आहे ऐं ही मारू माण्हू बिराज मां पंहिंजा ढोर डगा काहे थर पहुतल आहिनि, जिते हू पंहिंजनि अबाणनि अजनि ॾांहुं वञण जो रुख करे रहिया आहिनि। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त माण्हुनि